दोस्तों ये है सब्जी मंडी की गाड़ी जी मंडी में सामान खड़ी है गुलशन रील में उस्ताद का मालूमात वठूं था। ये सब्जी मंडी की गाड़ी है। उस्ताद छा हाल आहे? मुमताज़ खुश तबियत सही है? ही उस्ताद गाड़ी जो सो रात जो निकरंदो है ना उस्ताद? अच्छा दुकान वारनि सां गॾु वरी उते माल बाल वठंदा आहिनि निकिरींदा आहियूं हेॾे पोइ वरी सुबुह जो उतां 6 बजे निकिरूं हिते मंझंदि थी वञे। अच्छा अच्छा ही रात जो माना तव्हां निकिरो था ख़रीदारी कनि था? रात जो निकिरूं भई माल सॼो ही पियो आहे सम्झ में नथो अचे ॻाल्हि त कीअं मिक्स न थींदो हूंदो? माल बाहे दुकान वारनि जो हूंदो आहे हर हिकु दुकानदार जा नंबर लॻल हूंदा आहिनि हिते। नंबर नाला तव्हांजा नंबर हूंदा आहिनि मार्को सॾिबो आहे त बाहे मुंहिंजो हिकिड़ो अब 25 नंबर सां माल आहे को चवंदो त मुंहिंजो 26 सां माल आहे पोइ मुंहिंजा नंबर ॾिसी माल लाहे ॾींदा। अच्छा ही सॼो माल दोस्तों ॾिसो हे नालो लिखियलु अथव तव्हांजो हे छा आहे लिखियलु उस्ताद? ख़ालिद ख़ान से ख़ालिद लिखियलु आहे। ख़ालिद लिखियलु आहे। हे वरी 80 नंबर लिखियलु अथव। वरी जेको आहे सो हे लाट हिन हे 62 लाट आहे पेटिंग जो हे वरी मुंहिंजो। अच्छा अच्छा उन लाट सां ही पोइ उते ई गाॾी बीहंदी आहे या हर जॻह ते वेंदी आहे दुकाननि ते? हे गाॾी हिकिड़े हंधि पेटी हूंदी आहे। अच्छा पोइ हिननि जो माल उतां मज़ूर खणी ईंदा आहिनि वरी हिते गाॾीअ ते ॿियो मज़ूर आहे जेको माल लॻाईंदो आहे हिकिड़े माण्हूअ जो। अच्छा अच्छा ही माल माना हिकिड़े ई हुन नंबर जो आहे न उस्ताद? ही जेको लथो आहे भाऊ लाइ हेठि लाहियूं था हे हिकिड़े माण्हू जो माल आहे। अच्छा वाह वाह माण्हू पंहिंजो नंबर न लॻाईंदो आहे पोइ हा हा बग़ैर नंबर जे असां हिनखे बग़ैर नंबर बिना मार के अच्छा अच्छा सही सही ही माना मज़ूरी वठे न जेको खणी अचे मंडीअ में। अच्छा सही आहे दोस्तों ही ॾिसो था जेको आहे सो सिस्टम जिथे किथे हीअ बि हिकिड़ी मालूमात आहे सोचो मां तव्हांखे ॾियां ऐं सिस्टम ॾिसो कीअं लाजवाब लॻा पिया आहिनि केतिरियूं सहूलियतूं लॻी पियूं आहिनि। उस्ताद गुलशन रील मां केतिरियूं मज़दाऊं निकिरंदियूं आहिनि गाॾियूं? अच्छा सुज़ुकियूं मज़दाऊं? सुज़ुकियूं 2-3 सुज़ुकी हूंदियूं आहिनि 3-4 मज़दाऊं आहिनि। अच्छा कंहिंजूं पंहिंजियूं हूंदियूं? पंहिंजियूं हिन मालिक हलनि था केरु ड्राइवर रखियलु आहिनि। अच्छा पोइ ही उस्ताद बोरीअ जो किरायो केतिरो तव्हां वठंदा आहियो? 150 बा 150 रुपया ख़र्च वधी विया आहिनि ॾाढा। अच्छा 150 रुपया बोरीअ जो किरायो ऐं हिन पेटीअ जो टमाटनि जी जो? पेटी 30 रुपया। 30 रुपया पेटी? 20 रुपया हिन थेलीअ जो किरायो वठंदा। थेली मतिलबु जीअं ही आहे लौकी ऐं भिंडियूं? थेली 10 किलो जी थेली हूंदो आहे। अच्छा 10-15 भी थी सके तो? 10 किलो 15 किलो तो जेको आहे 20 रुपया असांखे थेली ॾींदा। अच्छा दोस्तों ये थेलीअ जा 20 रुपया उस्ताद वठंदो आहे पेटीअ जा 30 रुपया न उस्ताद? ऐं बोरीअ घणा चयव? बोरीअ जो 150 आहे कटो आहे आलूअ जो हिन जो 80 रुपया। 80 रुपया ऐं उहो हिन बोरीअ जो 150 रुपया। ही चाचो भी मंडी वेंदो आहे। चाचा ख़ुशि आहियो? वाह वाह ॾिसो बुज़ुर्ग आहे वीचारो रोज़ी करे थो हेॾां ही भाऊ माल लाहे थो होॾां फ़क़ीर बीठा आहिनि खीरा दर्शन लाइ। हाँ ही उस्ताद जो ही भाऊ जेको सामान लाहे थो वेठी वियो आहे ऐं हीअ असां गुलशन रील में बीठा आहियूं मालूमात तव्हांखे ॾिनीसीं उमेद है तव्हांखे पसंदि ईंदो हीअ मालूमात। महिरबानी उस्ताद महिरबानी महिरबानी महिरबानी।